हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पिरियाले जी सरकारी हॉस्पिटल में। हीअ हॉस्पिटल खे तक़रीबन 50 साल थी विया आहे। उन ई सूरत में हॉस्पिटल आहे जीअं पहिरियों हॉस्पिटल हुई डिस्पेंसरी जी सूरत में। पर हिन वक़्तु हिन हॉस्पिटल जी OPD जॾहिं असां मालूमात वरितीसीं त OPD हिन हॉस्पिटल जी 400 खां अबो डेली जे बुनियाद ते हली रही आहे। ऐं हिन हॉस्पिटल में के बि अवाम जे लाइ बुनियादी सहूलियतूं मौजूदु न आहिनि। असां जेकॾहिं विज़िट था कयूं त बिल्डिंग जा जेके बिल्डिंग हिन वक़्तु बिल्कुलु कमज़ोर ऐं ज़बून हालत में थी वई आहे। ऐं बिल्डिंग ऐं को बि बेड जो इंतज़ाम कोन्हे, कंहिं बि शइ जो मरीज़नि जे वेहण जो इंतज़ाम कोन्हे को, ऐं न लाइट जो इंतज़ाम आहे। ऐं हिन बिल्डिंग खे सैयद क़ाइम अली शाह हिन हॉस्पिटल खे अपग्रेड कयो हुयो। अपग्रेड करण खां पोइ हिन खां पोइ टेंडर बि थी वियो हिन बिल्डिंग जो। ऐं उन खां पोइ जेको आहे हिन वक़्त ताईं उन जी बजट न रखी वई। ठेकेदार बि टेंडर खां पोइ ठेकेदार विज़िट बि कयो हुयो, सरकारी ऑफिसर बाला ऑफिसरनि विज़िट कयो हुयो। उन खां पोइ बि जेको आहे अञा ताईं हिन अस्पताल जो को बि तदारुक न कयो वियो। अवाम खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम कयो वियो आहे, महरूम रखियो वियो आहे। जॾहिं त आसपास जी पस गिरदाई जेके बि इलाइक़ा आहिनि आसपास तक़रीबन हीअ अस्पताल 30-40 ॻोठनि खे कवर करे रही आहे। ऐं उन खां पोइ उन्हनि जे 30-40 ॻोठनि खां जॾहिं कवर करे रही आहे त उन खां पोइ हिते को एम्बुलेंस जो को इंतज़ाम आहे, न का ॿी का सहूलियत वेहण जी सहूलियत आहे, न का जेको आहे इहो ॿी का सहूलियत आहे। जॾहिं त असां वस वारनि आला अमलदारनि खे साईं सैयद वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खे अपील था कयूं त हिन अस्पताल ऐं मोहतरम मिनिस्टर साहब अज़रा पेचियो साहिबा खे पिरियाल जो अवाम अपील थो करे त हिन अस्पताल खे जो अपग्रेड साईं करे वियो आहे साबिक़ वज़ीर आला, त इन खे फिलफॉर इन जी बजट रखी वञे ऐं इन खे अपग्रेड कयो वञे त जीअं आवाम खे सहूलियतूं मुहैया थियनि। असल में हे छा आहे जो त ही महांगाई जो दौरु आहे। ही ग़रीब आवाम जेको आहे प्राइवेटुनि हॉस्पिटल में वञे थो त उते पंहिंजूं फीसूं नथो भरे सघे। इन जे करे असां साईं मुराद अली शाह साहब खे हेल्थ मिनिस्टर मोहतरमा अज़रा पेचियो साहब खे अपील था कयूं त फिलफॉर हिन अस्पताल खे अपग्रेड त थियल आहे, पर हिन बजट रखी वञे ऐं हिन जेको मतिलबु त हिन खे नज़रसानी हिन खे अस्पताल ते नज़र रखी वञे। मशीन रूम आहे, ही एक्सरे मशीन त सरकार गवर्नमेंट खां मिलियल आहे, पर हिन जो जेके सहूलियतूं आहिनि उहे अवाम ताईं मुयसरु नथियूं थियनि। छाजे बिजली जो प्रॉब्लम आहे, बिजलीअ जे करे ही एक्सरे मशीन जेको आहे हमेशह बंदि रहंदी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे इहो अवाम जेको आहे प्राइवेट हॉस्पिटल में एक्सरे कराइण ते मजबूर आहिनि। जॾहिं त हेॾे महांगाई जे दौर में जेको आहे इहे बुनियादी सहूलियतुनि खां अवाम खे महरूम रखियो थो वञे। हीअ एक्सरे मशीन त आहे, पर ईअं ई मतिलबु त हिकिड़े शोपीस जे बराबरि आहे, ईअं पई आहे। तव्हां हालत ॾिसी रहिया आहियो, हीअ जेको आहे इहो दवाउनि जो मर्कज़ आहे ऐं जिते दवाऊं रखियूं थियूं वञनि। हिन जी छत बिल्कुलु ज़बू हालत में हली रही आहे, थी रही आहे। ऐं जेको आहे इहो ॾाढो ख़तरनाक मरहले में हीअ बिल्डिंग पहुची वई आहे। ऐं असां वारनि खे ॾेखारण था चाहियूं त हिन जो फिलफॉर जेको रूम आहे जिते जेको आहे डॉक्टर मीटिंग कंदा आहिनि ऐं जेको आहे सिखिया ॾींदा आहिनि। इन जी बि साॻी हालत आहे। ऐं बिजली हिन वक़्तु बि बंदि लॻी पई आहे ऐं बिजलीअ वॾो बुरान आहे। ऐं वापडा वारा चवनि था त जॾहिं असां मौक़ो पतो थिए त वापडा वारा नोड़ कटे विया आहिनि, मतिलबु हॉस्पिटल जो। इहा वॾी हिकिड़ी असांखे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं त हिन पिरियाले जे जेके वापडा में सब डिवीज़न वापडा आहे, हिते इन जेको आहे इहो 500 खां 1000 AC ईअं थी हले वज़ीफ़े ते, पर जेको हॉस्पिटल खे जेको आहे बिजली न आहे। हुन जे बिजलीअ जे करे हीअ एक्सरे मशीन बि रुकियल आहे ऐं जेको अल्ट्रासाउंड बि हिते जेको आहे इहो कमु नथो करे। इन करे जेको आहे इहो वापडा वारनि खे बि कुझु सोचणु खपे। जॾहिं त बिजली इहे जेको आहे इहो वाफ़र मिक़दार में जेको आहे इहो चोरी थी रही आहे, एसियूं हली रहियूं आहिनि ऐं वज़ीफ़नि ते, बाक़ी जेको आहे इहो हॉस्पिटल आहे बिजली कोन्हे। आवाम ॾाढो परेशान। हीअ हॉस्पिटल जो वेटिंग रूम आहे ऐं वेटिंग रूम त आहे, पर मसइलो इहो आहे त हिते एमरजेंसी
जेको बि केस ईंदो आहे डिलीवरी जो उन में का बि बेड सिस्टम न आहे। बिल्कुलु जीअं आम डिस्पेंसरी हूंदी आहे ईअं ई डिस्पेंसरी मरीज़नि खे डिलीवरी जेके केस थियनि था उन्हनि खे टेबलुनि ते सुम्हारियो थो वञे। ॾाढी हालत हितां जी प्रियाले जी ख़राबु आहे, जॾहिं त प्रियाले जी आबादी तक़रीबन 2-3 लखनि खां वधीक आहे। इन जे हूंदे प्रियाले सां इहा सियासी वेसाघाती आहे। प्रियाले खे तालको जो दर्जो त नथो ॾिनो वञे, पर जेको आहे इहो जेके असांजा मंज़ूरु थियल प्रोजेक्ट आहिनि उन्हनि जी बजट बि नथी रखी वञे। असां वरी बि अपील था कयूं सैयद मुराद अली शाह साहब वज़ीर आला सिंध मोहतरमा अज़रा पेचू साहब खे त फिलफोर हिन ते नज़र रखी वञे, प्रियाले खे पंहिंजा हक़ आवाम खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि।